असांखे ॻाल्हि सम्झो त असां सभु ॿार हुयासीं। असां सॼो ॾींहुं मशीनरी लाथी अथनि, सरकारी मशीनरी ऐं क्लस्टरनि जा हेड दरवाज़े ते बि उस्तादनि खे धमकाईंदा रहिया, पर तॾहिं बि असां इतराज़ कोन कयोसीं। पर जेॾी महिल हिननि अची असांजे चेयरमैन सां विड़िया, उन्हनि खे ॻिची हथु विधनि, पोइ असांजी जेका बर्दाश्त खां ॿाहिरि थी वई। ऐं भई तव्हांजो हक़ु कहिड़ो आहे, तव्हांखे ज़रूरत कीअं था, तव्हां हिकिड़े चेयरमैन सां विड़िया आहियो। उन जे बावजूदि असां ॿाहिरि निकिरी आया आहियूं। असां पंहिंजी मर्कज़ी इलेक्शन कमेटी खे चयो आहे त असां इहो पोलिंग बंदि कयो, पर उन जे बावजूदि बि जेके निकिरां आयो आहे उहो सॼी असांजा एजेंट ॿाहिरि अची विया, कमेटी ॿाहिरि अची वई, उन जे बावजूदि वेठा ठपा आया अथई। इहा असांखे रिज़ल्ट जेको आहे कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे को, छो त हीअ असां हिकिड़ी तमामु जेका हिकिड़ी शऊर जी जंग हिते गंबट में कईसीं। पूरे सिंध में इलेक्शन कोन हुई, असां गंबट में हिकिड़ो इलेक्शन जो माहौल पैदा कयोसीं। पर इहे अहिड़ा माण्हू अची सरकारी मशीनरी वठी उन्हनि जी माहौल खे ख़राबु करे ऐं इलेक्शन में धांधली, इहे जेके तमामु रिकॉर्ड तोड़े छॾियो। तमामु पैनल जो नालो छा आहे? त इल्म दोस्त पैनल असांजो नालो आहे।